अॼु के वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जा कुछ अहम वाक़ियात ऐं जलाल चांडे जे शागिर्दनि जे बारे में। दोस्तों, जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे खे चाहींदड़ तमामु हज़ारनि जी तादाद में माण्हू मौजूदु हुया ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे ॻाईंदे ॾिसंदे माण्हुनि खे बि रीस थींदो हुयो त असां बि ॻायूं ऐं ईअं असांखे बि मक़बूलियत मिले। छाजे करे जो माण्हू जलाल चांडे खे ॾिसंदा हुया त रागनि में वेंदो हुयो, माण्हू तमामु घणी इज़त कंदा हुया जलाल चांडे जी। ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे हार विझंदा हुया पैसनि जा ऐं गुलनि जूं चादरूं ऐं उन खां अलावा टोपियूं अजरक उहे बि इनाम तौरु माण्हू जलाल चांडे खे ॾींदा हुया। त पोइ माण्हू ॾिसी करे ऐं रीस कंदा हुया ऐं उन खां अलावा उन्हनि खे बि हिकिड़ो शौक़ु जाॻंदो हुयो त असां बि फ़नकार थियूं ऐं असांजी बि एॾी इज़त थिए, असांखे बि एॾी मोट मिले। त दोस्तों, अहिड़े तरीक़े सां पोइ माण्हुनि खे शौक़ु जाॻंदो हुयो त असां जलाल चांडे खां धाॻो बदिराए ऐं असां बि जलाल चांडे जी शागिर्दीअ में अचूं ऐं उन खां अलावा जलाल चांडे वांगुरु ॻायूं ऐं फ़नकार थियूं। दोस्तों, उन टाइम में हिकु सर्वे जे मुताबिक़ 99% माण्हू जेके उन टाइम में फ़नकार हुया उहे जलाल चांडे जे तर्ज़ मुताबिक़ ॻाईंदा हुया। जीअं जलाल चांडियो ॻाए पियो, अहिड़े ई तरीक़े सां उहे माण्हू बि ॻाइनि पिया। उहे छाजे करे ॻाइनि पिया त जलाल चांडियो हिकु मक़बूल फ़नकार हुयो ऐं उन जी कापी करे ॻाईंदा हुया त पोइ अवाम उन्हनि खे बि थोरी घणी मोट ऐं इज़त ॾींदी हुई। पोइ इन जे करे उहे माण्हू तमामु घणा मक़बूल थिया। दोस्तों, जलाल चांडे जॾहिं मुल्क में हुयो ई कोन, जॾहिं फ़नकार न हुयो जलाल चांडे